मार ग्रुप जो को बि इत्तेहादी पीपी में न पियो वञे सिर्फ़ु वावेला आहिनि। सिंध सरकार घोटकी ज़िले काउंसिल जूं केतिरियूं स्कीमूं रोके छॾियूं आहिनि। घोटकी जी तबाही जो ज़िम्मेवार मुंसिपल कामोर ऐं पब्लिक हेल्थ आहे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार घोटकी ज़िले काउंसिल जे चेयरमैन सरदार हाजी खान मार मुख़्तलिफ़ ॻोठनि में स्कीमनि जो इफ़्तिताह दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। ज़िले काउंसिल घोटकी जो चेयरमैन सरदार हाजी खान मार घोटकी जी मुख़्तलिफ़ यूसिन अलीबाग, यूसी चोंगलाणी, यूसी हुसैन बेली समेत मुख़्तलिफ़ यूसिन में सीसी ब्लॉक ऐं ड्रेनेज सिस्टम जे नालनि जो इफ़्तिताह कयो। जंहिं ज़िले चेयरमैन ज़िले काउंसिल ऑफिस अंदर 300 खां मथे ग़रीब ऐं मिस्किन औरतुनि में सिलाई मशीनूं पिणु विरहायूं। जंहिं ज़िले चेयरमैन हाजी खान मार हुसैन बेली में ज़ायद घोटो जी कार्नर गजाणी में शिरकत बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मार ग्रुप हमेशह घोटकी जी अवाम जी भरपूर ख़िदमत कई आहे। अवाम सां असांजो पंहिंजा परो रिश्तो आहे। उन्हनि चयो त मां ज़िले अंदरि मुख़्तलिफ़ स्कीमूं ॾिनियूं आहिनि, पर सिंध हुकूमत केतिरनि ई अवामी स्कीमुनि में रुकावट बणियल आहे। हिकु सुवाल जे जवाब में हाजी खान मार चयो त घोटकी मुंसिपल कमेटी जो चेयरमैन सैयद असगर शाह खे मुअतल करे बजट खे लुटियो पियो वञे। जंहिं त शहर अंदरि गंदगी में गंदो पाणी मुख़्तलिफ़ मोलनि में बीठल आहे, जंहिंजो ज़िम्मेवार मुंसिपल कामोर ऐं पब्लिक हेल्थ आहे। उन्हनि चयो त पीपी जा नुमाइंदा शहर जी सफ़ाई करण बजाए फोटोथिशन में पूरा आहिनि। सुवाल जे जवाब में हाजी खान मार चयो त मार ग्रुप जो को बि माण्हू पीपी में शामिल न पियो थिए। अजाई वेवेला पई हले। मार ग्रुप जो दोस्त मार ग्रुप में ई आहिनि। उन मौक़े ते सैयद असगर अली शाह गिलानी चयो त मूंखे जबरी तौरु मुअतल कयो वियो। हाणे शहर गंदे पाणी जी बोर में आहे, जंहिंजो ज़िम्मेवार CMO पीपी जा नुमाइंदा आहिनि। उन्हनि चयो त 2 महीननि अंदरि मुंसिपल जे CMO करोड़ रुपया कढाए हड़प कया आहिनि। उन मौक़े ते ज़िले चेयरमैन हाजी खान मार सां गॾु सैयद असगर अली शाह गिलानी, अली नवाज़ ख़ान घोटो, चौधरी लियाकत रही ऐं ॿिया पिणु गॾु हुआ।